जिंदगी गुजारण जा उहे सोनहरी सोहना उसूल सोन जे पानी से लिखजन, पर मां उम्मीद थो कयां त तव्हां पंहिंजे दिल जी फरही ते ये उसूल लिखी वेंदव। अज़ीज़ मोहतरम, कामयाब जिंदगी इंसान जी उहा है जंहिंमें इंसान पंहिंजे ज़ात में खुददार हुजे ऐं मुआशरे में पंहिंजे घर जे चार दीवारी जे अंदर या चार दीवारी खां ॿाहिरि इज्जत वारी जिंदगी गुजारे। जी, इज्जत वारी जिंदगी गुजारे ऐं अहिड़ी जिंदगी गुजारे जंहिंमें अल्लाह भी राज़ी हुजे ऐं मदीने वारो साईं भी राज़ी हुजे। तव्हां भी चाहींदो जिंदगी गुजारण जे लाइ जेकी अहम ॻाल्हियूं आहिनि उन्हनि मां चंद थोरे वक़्त में चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सब खां अव्वल तव्हां पंहिंजो उसूल जिंदगी जो बनायो, तव्हां हयादार बणिजो। छा? पंहिंजे पाण में हया पैदा कयो। छो त हया इस्लाम जो रूह आहे, इस्लाम जो असांजे दीन जो। हज़रत सैयदना ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत थो करे तो मदीने वाले साईं फरमायो तो लिकुल्ल दीनिन खुलुकुन व खुलुकुल इस्लाम अल हया। हर दीन जो को न को आला खुल्क हूंदो आहे ऐं इस्लाम जो सब खां आला खुल्क आहे हया। ऐं मदीने वाले साईं फरमायो अल हया ला यअती इल्ला बिखैर। हया मझा जेका भी शे हासिल थींदी सा खैर ही खैर हूंदो। ऐं मदीने वाले साईं असांजे सुहिणे लजपाल नबी फरमायो मा कानल इनक़त इल्ला शानहू वला कानल हया फी शैइन क़त इल्ला ज़ानहू। नबी फरमाइनि था त बेहयाई जंहिं भी शइ में ईंदी आहे त उनखे बिगाड़े ई छॾींदी। जंहिंमें बेहयाई ईंदी उहो बिगड़ी वेंदो ऐं हया जंहिं भी शइ में ईंदो उनखे संवारे। जंहिंमें बेहयाई अची वई न इन जो दीन भी वियो दुनिया भी वई, ही जहान भी वियो अॻियो जहान भी वियो। जंहिंमें हया न आहे इहो बर्बाद थी वियो। हया आहे उहो हिते ॻाल्हि सम्झो था। हया जंहिंमें हूंदो न अबे अम्मा जी गरीबन जी मदद भी उहो कंदो जंहिंमें हया हूंदो, मिसकीनन जी मदद भी उहो कंदो, सालिहन जी सोबत में भी उहो वेंदो, पंहिंजे दोस्तन सां वफादारी भी उहो कंदो, खर्च पखे में किफ़ायत शुआरी भी उहो कंदो जंहिंमें हया हूंदो, दुनिया का बेज़ारी भी उहो कंदो जंहिंमें हया हूंदो, आखिरत जी तैयारी भी उहो कंदो जंहिंमें हया हूंदो, जन्नत जी खरीदारी उहो कंदो जंहिंमें हया हूंदो, नबी सोने जी ताबेदारी उहो कंदो जंहिंमें हया हूंदो।
ऐं सब कुछ दुनिया आख़िरत जी भलाई उनखे नसीब थींदी जंहिंजे अंदर में हया। पोइ हया कॾहिं अल्लाह खां बानो हया कंदो आहे त ही कमु कयां, अल्लाह जी अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदुसि। कॾहिं बानो पंहिंजे नबीअ जो हया कंदो आहे त मुंहिंजे नबी जी सुन्नत खे कूड़ायां कटायां, पंहिंजे नबी जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदुसि। नबी जो हया ईंदो आहे। कॾहिं पंहिंजे अबे जो हया अची वेंदुसि, ही कमु कयां बाबू छा चवंदो। कॾहिं अमर जो हया अची वेंदो, कॾहिं पंहिंजे मुर्शिद जो हया अची वेंदो। मुरीद आहियां, बेअत कई अथमि, ही कमु करे पंहिंजे पीर जे अॻियां कहिड़ो कंधु खणंदुसि। कॾहिं पंहिंजे मुर्शिद जो हया अची वेंदो। कॾहिं माण्हू खे पंहिंजो पाण खां बि हया ईंदो आहे, पंहिंजो पाण खां। मसलन अकेलो बि हुजे, कपिड़ा लाहे, पाण खां हया ईंदो आहे त भेण पाण खे नंगो कयो अथई, पंहिंजो पाण खां पंहिंजो ज़मीर मलामत कंदो। इहे सभु शयूं हया कराईंदो आहे। छा कराईंदो आहे? हया। जेकॾहिं हया न हुजे त माण्हुनि जे अखियुनि में हया न हुजे त न ख़ुदा जी फर्मा बरदारी करे सघंदो, न नबी जे सुन्नतुनि जी ताबेदारी करे सघंदो, न मुर्शिद खे सुञाणंदो, न पंहिंजे ओड़े पाड़े खे सुञाणंदो, न कॾहिं वॾे जी इज़त करे सघंदो, न नंढे जे मथां बाझ करे सघंदो। जंहिंमें हया न आहे उन में इंसानियत ई न आहे, जंहिंमें हया आहे उन में सभु कुझु आहे। अब ॻाल्हि सम्झो। पोइ तव्हां छा था चओ त हयादार थींदो या बेहया थींदो? ॻाल्हि वॾी आहे, सोली न आहे ॻाल्हि। हथ खणण जे लाइ खणो था, पर इहो हिकिड़ो उसूल तव्हांखे सॼी ज़िंदगी अपनाइणो आहे। में अहद कयो, फ़कीर नाचीज़ बि तव्हांजे लाइ दुआ घुरंदो। तव्हां इहा हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त मां वाइदो पंहिंजे पीर सां करे आयो आहियां त मां हयादार थी रहंदुसि, बेहया न थींदुसि। पोइ तव्हांखे विख विख ते इहा ॻाल्हि अॻियों ईंदी पई। हलंदो वाट ते का पराओ नंग साम्हूं अची वियो, हया अखियुनि में अची वेंदो त मां वाइदो करे आयो आहियां, हीअ नज़र कहिड़ी थो कयां। निमाज़ में ताख़ीर थींदी, तव्हांखे हया अची वेंदो त अल्लाह जो फर्ज़ थो टोड़ियां, रब जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदुसि। हया तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदो, हया तव्हांखे रब जे अॻियां झुकाईंदो। ॻाल्हि सम्झो था। ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे अल हया मिनल ईमान, हया ईमान खां आहे। ऐं ईमान जन्नत में आहे। माना जंहिंमें हया आहे उनजो ठिकाणो कहिड़ो? बेश्त। वल बज़ाउ मिनल जफ़ा वल जफ़ा फिन्नार। ऐं साईं फरमाइनि था त फाश गोई, बेहयाई वारो कलाम, इहो आहे जफ़ा खां। ऐं जफ़ा जी जाइ जहन्नम में। हया न आहे न, बद कलाम आहे, गारियूं, गंद, नाशाइस्ता लफ़्ज़। जंहिंमें हया न आहे इन में ईमान न आहे। जंहिंमें हया आहे उन में ॻाल्हायो। ऐं हबीबन करीमन फरमायो अल ईमान बिदउन व सबऊन शोबा, ईमान जा 75 शोबा आहिनि। वल हया शुअबतुम मिनल ईमान, उन्हनि 75 शोबनि मां हिकिड़ो अहम शोबो हया। ऐं मदीने वारे साईं फरमायो अल हया वल ईमान कुरिना जमिया, हया ऐं ईमान इहे ॿई गॾु रहंदा आहिनि। इदा रुफ़िया अहदुहुमा रुफ़िया अल आख़िर, हिकिड़ी शइ खजी वेंदी त ॿी शइ पाणे ॼणे खजी वेंदी। जेकॾहिं जंहिं दिलि में हया हूंदो उन दिलि में ईमान हूंदो, जंहिं दिलि में ईमान हूंदो उन दिलि में हया हूंदो।
जेकॾहिं खुदा न खास्ता अल्लाह न करे ईअं जे कंहिंजी दिलि मां हया खजी वियो त पोइ सम्झो त इन जी दिलि मां ईमान बि निकिरी वियो। पर जे कंहिंजी दिलि मां ईमान निकिरी वियो त पक ॼाणो त इन जे अंदर मुंहिंजा हया बि निकिरी वियो। जंहिंमें हया न आहे न, बाझ न आहे, हया न आहे, सम्झो त इन जे अंदर में ईमान न आहे। न नंढे जो हया, न वॾे जो हया, न ख़ुदा खां हया थो करे, न ओड़े पाड़े जो हया थो करे, सम्झो त इन जे अंदर मां ईमान निकिरी वियो आहे। इहो बेहया माण्हू बेईमान माण्हू आहे। अज़ीज़ान मोहतरम, हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त हया ऐं करम ये ॿई ख़ैर जूं ख़ूबियूं आहिनि। जंहिं माण्हू में हूंदियूं इन्हनि जे ज़रिए अल्लाह उन बाने जा दर्जा बुलंद कंदो। हया ऐं करम, करम जी माना एहसान, चङाई करणु, एहसान करणु। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह तबारक व तआला जल शानहू हया वारनि बाननि खे पसंदि कंदो आहे। ऐं अल्लाह पाण इन्नल्लाह अज़्ज़ व जल हय्युन सतीरुन युहिब्बुल हया व सित्र। अल्लाह तबारक व तआला जल शानहू पाण रब तमामु वॾो हयादार आहे ऐं रब वॾो पर्दे ढकण वारो आहे। अल्लाह पर्दे ढकण वारो आहे ऐं अल्लाह उन बाने खे पसंदि थो करे जंहिंमें अंदरि हया आहे ऐं ॿियनि जी पर्दा पोशी करण वारो आहे। अॼु असांजो हाल छा थियो आहे? जेकॾहिं कंहिंमें हिकिड़ी टके जेतिरी बि ख़ामी नज़र आई न त उनखे 5 रुपया करे माण्हुनि जे अॻियां पेश कंदासीं। हिकिड़े पाई जी पैसे जी का ग़लती, का ख़ामी, कुसूर कंहिं में नज़र आयो त उनखे वधाए चढ़ाए भली त ख्वार थिए, पंहिंजनि में परावनि में उनखे ख्वार कंदा आहियूं। हा, पर अल्लाह इन्हनि बाननि खे पसंदि नथो करे जेके परावा ऐब खोलनि था, ॿिए जा ऐब ॾिसी ऐं उन्हनि खे ख्वार कनि था, माण्हुनि में शर्मसार कनि था। तव्हां ॿियनि जा ऐब ढकियो त मुंहिंजो रब तव्हांजा ढक ढके छॾींदो। ॻाल्हि सम्झो था जी? अल्लाह खे उहे बाना तमामु घणा वणनि था जेकी हयादार आहिनि ऐं ॿियनि जा पर्दा ढकण वारा आहिनि। अज़ीज़ान मोहतरम, उन हया जूं मुख़्तलिफ़ जिहतूं आहिनि, इनखे उथारीस। ओ यूसुफ, समझो था? हया जूं मुख़्तलिफ़ जिहतूं आहिनि। कॾहिं बाने खे पंहिंजे रब खां हया ईंदो आहे, जीअं हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम, असां सभिनी जो बाबो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब फरमायो त वला तक़रबा हाज़िहि शजरा, हिन वण जो मेवो न खाइजो। पोइ हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम फनसी, वेसर थी वई, बाबा साईं आदम अलैहिस्सलाम खां वेसर थी वई। वलम नजिद लहू अज़्मा, अज़्म न हुस। रब फरमाए थो त असां उन जो अज़्म इरादो कोन ॾिठो खाइण जो, पर वेसर थी वई, खाई वेठो। जेॾी महिल दाणो खाधई त पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में हलियो पे त लिकंदो लिकंदो केॾी महिल हू पासो वठे, केॾी महिल हू पासो वठे। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाइस अफिरारम मिन्नी या आदम, ए आदम मूंखां भॼी थो, आदम मूंखां भॼी थो। अफिरारम मिन्नी या आदम,
ये आदम मुखा भजी तो काल बल हया मिनका वल्लाह या रब मिम्मा जेतु बिही। ए मुझा अल्लाह, ए मुझा रब, मुखे कसम आ तुझी ज़ात जो त जेको मां कुछ करे वेठो आहियां तुझे हया खां मां लिकंदो थो वञा। कंधु केड़ो खणा, मुंह केड़ो खणा, तुझे साम्हूं कीअं अचां, लिकंदो थो वता तुझे हया वजे करे। हाँ? ईमान वारा जॾहिं ख़ता थी पवंदी आहे त पोइ गर्दन झुकाए हलंदा आहिनि त पंहिंजे रब जे अॻियां कंधु कहिड़ो खणा। हिकिड़े वलीअ सॻोरे 40 साल हीअं मथे न निहारियो, 40 साल सदाईं गर्दन हेठि करे हलंदो। पोइ मुरीदनि पुछियो कि भला कॾहिं तव्हांखे मथे कंधु कंदे न ॾिठोसीं? फरमाई मूंखे मुंहिंजे रब खां हया थो अचे। रब मुंहिंजे मथां केॾा वड़ कया ऐं मूं केॾियूं ख़ताऊं कयूं, हाणे मूंखे हया थो अचे त मां कहिड़ो कंधु खणा रब जे अॻियां। कॾहिं मदीने वारे साईं जो ॿारनि खे हया अची वेंदो त मुस्तफ़ा जो ग़ुलाम थी करे महबूब जे हुक्मनि जी भञकड़ी कंदे अछड़ी ॾाढ़ी थी वई, उमिरि सॼी बेफ़रमानियुनि में गुज़री वई, हाणे कंधु खणा त कहिड़ो खणा। उमिरि सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह, करे सौदो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह। वही जानी आई पीरी तभी लज कान का पेई, वारे विख खे अञा अॻिते वधायुम या रसूल अल्लाह। उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह। पर इहो माण्हू केॾो बेहया सरबो जो गुनाह बि करे वरी कॾहिं मुंहं में घुंज ई न पवेसि, कॾहिं को निमाणाई करे गर्दन ई न झुकाए, गुनाह बि करे वरी अकड़ जी बाहूं लोॾे हले, कंधो मथे करे हले। बेहया माण्हू चइबो। सुती किस्मत निंद्रऊं जगा न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम। ओ सुती किस्मत निंद्रऊं ओ जगा न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम। ओ मुंडदी चंदरी हुयम तामे रुलदी रयुम, साईं दे लड़ न लगम तामे भुलदी रयुम। ओ गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम, गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम, गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम। हो पल खाली थिया कुछ बचा न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम। ओ सोना अरबी माई मैं मना न सघियुम।
हिकड़े असहाबी ते मदीने वारा साईं नाराज थी पिया। हबीबन हुकुम कयो को राज जी गाल ही पाण फरमाए ज़ाहिर न कजो। बनु कुरैज़ा जे यहूदियुनि वटि जेॾी महिल वियो महबूबन झलियो हुस त ही मुंहिंजी गाल ज़ाहिर न कजांइ। पर जेॾी महिल उते वियो पुराणी संगत हुयसि उन्हनि सां ॻाल्हि करे वेठो जी ॻाल्हि त कयम पर ओॾी महिल ॼणो ईअं पियो सम्झां त मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। मूं चयो ही त मां ख़यानत करे वेठो आहियां। मुंहिंजे पुनल मूंखे झलियो हो, मुंहिंजे दिलबर नबी मूंखे मनो कयो हुयो त ॻाल्हि ज़ाहिर न कजांइ यहूदियुनि सां, पर मां ॻाल्हि ज़ाहिर करे वेठो आहियां। हाणे जो मोटियो त अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदो आयो। जी मस्जिद नबवी में पहुतो जी रस्सी खणी चो, रस्सी खणी आयो पंहिंजो पाण खे मस्जिद नबवी जे हिकिड़े थंभ सां ॿधाए छॾियईं। मूं ग़लती कई आ, थंभ में पाण खे ॿधायईं। हाणे तेसी मां पंहिंजी रस्सी न खोलींदुसि जेसी ताईं पुनल पाण परची अचे रस्सी पाण न खोले। रस्सी में ॿधो पियो आहे। हबीबन करीमन फरमायो जेकॾहिं पाण खे रस्सी में न ॿधाए हा असां ॾे हलियो अचे हा त असां ओॾी महिल ई बख़्शे छॾियूंसि। असां दरगुज़र करण वारा आहियूं, असां बख़्शण वारा आहियूं। जे असांजे तॾे ते असां ॾे हलियो अचे हा असां खां माफ़ी घुरे हा त असां बख़्शे छॾियूंसि हा। पर हाणे हिन पंहिंजो पाण खे रब जे घर में थंभे में ॿधायो आहे। हाणे इन जो फ़ैसिलो अल्लाह पाण कंदो। ऐं उहो थंभो अॼु ताईं उन थंभे जो नालो उन असहाबी जे नाले सां सॾिबो आहे, उस्तवाना अबू लुबाना, अबू लुबाबा असहाबी। उन जे नाले सां उहो थंभो अॼु बि सॾिबो आहे जंहिं थंभे में पंहिंजो पाण खे ॿधायो हुयईं। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त महबूबन जो जेको मस्जिद नबवी ॾे निकिरण जो दर हुयो उन दर जे साम्हूं थंभो। जेॾी महिल महबूब निकिरनि पंहिंजे हवेली मथां त हिन जे पथल हथनि ते निगाह पवे। हुज़ूर उतो अॻियों गुज़री हलिया वञनि मिंबर ॾे। आॾड़ी अख खणी ॾिस, वरी हया अची वञे खणी गर्दन झुकाया त ॾोही त आया खाती त आया। ओ खड़ा नफ्स शैतान फटके जा जड़ा ने क्या अमल डाकू लुट जो गया। ओ जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या, जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या। हो डाकू लुट दे गई मैं अल्लाह न सगम। सुना मदनी माई मैं मना न सगम। सुती किस्मत निंदरूं जगा न सगम। सुना मदनी माई मैं मना न सगम। रात डी न मानी वणे न पानी वणे पंहिंजे हाल ते हया पियो चे रुआ पियो त मूं कहिड़ो कम कयो।
पंजे महबूब जे हुक्म के भञी वेठुस। मुझा दोस्तो हुन असाबी का पूरी जिंदगी में सिर्फ एक खता थी हुई जंहिंजे लाइ एडो रुनो पान के बधाई, पर फकीर तुझी मुझी तो सजी जिंदगी गिफलत में वही। पंजे गिरेबान में नजर फेरा, पंजे अमलन ते नजर फेरा, तुझी असांजी जिंदगी किए थी गुजरे। हिकड़े ॾींहं में केतिरियूं बेफरमानियूं था कयूं, केतिरा हुक्म था भञूं, केतिरियूं ख़यानतूं था कयूं, केतिरियूं अमानतूं था टोड़ियूं। मिठड़े मोहम्मद करीम जा केतिरा हुक्म था रोज़ानो भञी वियो। चओ सल्लल्लाहु अलैहि ओ आयो की न चरखो मुँह चरिय के कतण में वियो वक्त गुजरी ओ सड़िय जो मन में। आयो की न चरखो चरिय के कतण में। ओ मंझा न्याज़ निवड़ी ततिया तंदू न पाई, दुनिया जे तंदन में उम्र वही अजाई। हाणे थी हणो हथ, हाणे थी हणो हथ, ओ आयो सिज लहण में। आयो की न चरखो चरिय के कतण में। मुझा दोस्तो पो उन असाबी सगोरो चे तो महबूब ही अचन, महबूब हलिया वजन, वरी मोटन नमाज पढ़ाए वरी हलिया वजन। मां पियो ॾिसां त केॾी महिल मुंहिंजे करीब ईंदा, केॾी महिल पिरी पाण राज़ी थी मुंहिंजी रस्सी खोलींदा। रात ॾींहुं रोआं पियो, आज़ी निज़ारी कयां पियो, तांजो उहो वक़्तु आयो जो जिब्रील अमीन आसमाननि तां लथो आहे। ओ मुंहिंजा महबूब हिन आशिक जो रोअण रब खे वणी वियो आहे। बराबर हिन हुक्म टोड़ियो हुयो, पर जो रुनो आ गोड़ा गाड़िया थई ऐं न्याज़मंदी खां हयाव खां काटो झुकायो थई। इन जा इहे गोड़ा रब खे वणी विया। ओ महबूब हाणे तव्हां पाण पंहिंजे प्यार वारे हथनि सां इन जी रस्सी खोलियो। सुभान अल्लाह। उन जी रस्सी त के हथ सां खोलियूं, उनखे त माफ़ी मिली वई, पर हाणे इहो थंभो तौबा वारो अॼु ताईं बि, पर क़यामत ताईं इहो थंभो क़ाइम हूंदो। जेको बि गुनहगार इन थंभे वटि अची पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठे, लख गुनाह घड़ीअ में माफ़ी मिली वेंदी। फ़कीरो रब शल तव्हां सभिनी खे मदीने जो दीदार नसीब करे, असां सभिनी खे रब शल मदीने पाक जी हाज़िरी नसीब करे, तो पोइ इन थंभे ते ज़रूर वञिजो। इन थंभे ते वञी दुआ घुरजो, पंहिंजे गुनाहनि जूं माफ़ियूं वठिजो, पंहिंजे ख़ताउनि जे लाइ ॻोढ़ा ॻाड़िजो, ऐं मूं मिस्कीन जो बि अर्ज़ु अथव त उते पहुचो त मुंहिंजे लाइ बि दुआ घुरजो। मुझे उते जेॾी महिल तव्हां बीहंदो त मदीने वारे साईं जी सेरांदी मुबारक हूंदी, महबूब तव्हांजे बिल्कुलु करीब हूंदो। ओॾी महिल जे उते पहुचो त हिन मिस्कीन जा बि सलाम अर्ज़ कजो ऐं दुआ में मूंखे बि यादि कजो। उम्र सारी गुनाहन में
विञायम या रसूल अल्लाह करे सो दो कसे कच्छ जो विहायुम या रसूल अल्लाह सही पलव में ऐब सब पाए जो आयुस अवांजे दरे ओ पलव में ऐब सब पाए जो आयुस अवांजे दरे ओ दगा बाजिया नरिय कुछ को कमायुम या रसूल अल्लाह ओ मेरे सारी गुनान में विञायम या रसूल अल्लाह। ओ मुझा दोस्तों मुझा प्री प्यारा अल्लाह तबारक व तआला जल शानू जो हया रखण ऐं मदीने वारे साईं जो हया रखण इहा बि ईमान जी निशानी आहे। ऐं ॿियो हूंदो आहे हया उल इजलाल। मुंहिंजा दोस्तो जे बाने के जेतरी रब जी सुञाण हूंदी उन्हें के ओतरो रब जो हया थींदो। जंहिंखे मदीने वारे साईं सा जेतरी मोहब्बत हूंदी ओतरो महबूब खां उनके हया थींदो। जे गुनाह कयुमि त प्रिय जे अॻियां कंधु कहिड़ो खणंदुसि। हजरत अम्र बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु जो फरमाए फलम्मा बायअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन्तु अशद्दन नास मिन्हु हयाअन मा मलातु ऐनैय मिन रसूलिल्लाह हयाअम मिन्हु। हजरत अम्र बिन आस तो फरमाए तो जॾहिं मूं रसूलुल्लाह सोने जी बैत कई त मूं हीअं कंध मथे खणी अखियूं भरे मुस्तफ़ा ॾे ॾिसी न सघंदो हुयुसि। बस थोरो ॾेढी अख सां ॾिसी वरी घाटो खणी हेठि कंदो हुयुसि। महबूबन जो हया थींदो हुयो। मामला तो ऐनैय मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयाअम मिन्हु। महबूबन करीमन जे हया जे करे कॾहिं बि मूं अखियूं भरे दीदार न करे सघियुसि। बस ॾिसंदोसि त गर्दन झुकी वेंदो हुयो। इश्क जा रंग निराला है, मोहब्बत जा रंग निराला आहिनि। हिकिड़ा असां बि अहिड़ा हुया जेकी जेॾी महिल हबीबन जे दर ते ईंदा त हीअं जो दीद लॻाईंदा त अखियूं न छिंभंदा हुया। के पुछो भई तव्हां अख नथा चिंबो, चवनि था अख चिंबूं मथां इहा घड़ी बि दीदार खां रहिजी वञे। हुननि जी कैफियत हुई, हिन जी कैफियत हुई। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो इहे असां बि चवनि था त असां महबूबन जे जलाल जे करे, महबूबन जी हैबत जे करे या मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात जे हया जे करे महबूबन ॾे नेण खणी चिताए ॾिसी न सघंदासीं। हया जे करे खुद ब खुद घाटो झुकी वेंदो हुयो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो त इहो हया जंहिंजे अंदर में हुजे, जंहिंजे अंदर में हया हुजे उन जे अंदर में ईमान आहे। ऐं जंहिंजे अंदर में ईमान आहे उन जी जाइ जन्नत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक तो फरमाए खुतबो ॾींदे तकरीर कंदे सोने सिद्दीक अकबर फरमायो या माशरल मुस्लिमीन इस्तहयू मिनल्लाह फवल्लज़ी नफ्सी बियदिही इन्नी
लअज़ल्लु हीन अज़हबु इलल गाइत फिल फ़ज़ाए मुतकन्निअन बिसौबी इस्तहयाअन मिन रब्बी अज़्ज़ वजल। वाह सोना सिद्दीक तुंजो हया। हाँ हजरत सिद्दीक अकबर तो चवे मुसलमानन जी जमात अल्लाह का हया कयो। मुखे कसम उन रब जी ज़ात जो जे हथ में मुझी जान आ त मां जदे भी खुले मैदान में कज़ा हाजत जेला पेशाब या पायखाने जेला वींदो आया त पंजे पालनहार का हया कंदे कपड़े जो ढकु करे पो वेंदो आया। खोले विहा मुझो रब ॾिसी रहियो आहे पंहिंजो पान खे लपेटे कपड़े में पो पंहिंजी हाजत पूरी कंदो आहियां जो मूंखे मुंहिंजे रब जी ज़ात जो हया अची वेंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तो हजरत उमर फारूक सुनो तो फरमाए त जो हया घटिजी वियो उन जी परहेज़गारी घटिजी वई ऐं जंहिंजी परहेज़गारी घटिजी वई उन जी दिल मरी वेंदी आहे। जंहिंमें हया घटिजी वियो न उन जी दिल मरी वेंदी। जंहिंजी दिल ज़िंदा हूंदी उन जे अंदर हया हूंदो आहे। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब मदीने वारा साईं वेठा आहिनि पंजे हवेली पाक जे अंदर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम वेठा आहिनि। अम्मा आयशा साईं जी रिवायत करे हबीब करीम वेठा हुया महबूबन जे टंग मुबारक तां थोरो कपड़ो सिरकी वियो। हुजूर वेठा रहा। हजरत अबू बकर आयो हुजूर जी वेठा हा तीअं वेठा रहा। हजरत उमर आयो हुजूर जी वेठा हा तीअं वेठा रहा। हजरत उस्मान गनी आयो महबूबन करीमन यकदम कपड़ो ढक्यो सिधा थी वेही रहा। जेको टंग मुबारक तां थोरो कपड़ो सिरकियल हो उन खे पलव सां ढकियूं सिधा थी वेठा। अम्मा जेॾीमहिल साहबी मोटी विया हबीबन करीमन के अम्मा आयशा साइण थी अर्ज करे या रसूल अल्लाह अबू बकर आयो उमर आयो तवा इं ही वेठल रहो। उस्मान गनी आयो तवा पंजा कपड़ा सिधा करे वेठो। गाल छा हुई पान फरमायो त ए आयशा उस्मान का मां कीअं न हया कया जो वडे हया वारो आ पो हिन खां रब जा मलाइक भी हया कंदा आहिनि। इन जे करे मां उस्मान का हया कयो। सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास सोचवे अरब में ये हूंदो जो हमाम ठहंदा हा गुसलखाना। हाणे त गुसलखाना शहरनि में बि आहिनि जिते माण्हू वेंचंदा आहिनि वञी कमरा आहिनि नंढड़ा बंदि थियल आहिनि शावर आहे गरम थधे पाणी जो। पर अॻे ईअं हूंदो जो तलाब हौज़ ठहियल हूंदा पोइ माण्हू उते वञी वेंचंदा हुया त पोइ कपिड़ा लाहे किनारे ते रखंदा हा बग़ैर लिबास जे वञी वेंचंदा हुया। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए इन्नी अस्तहिल्लाह अन यरानी फिल हमाम मुतजर्रिदा बगैर लिबास जे हमाम में वञा मूंखे मुंहिंजे रब खां हया थो अचे। बगैर लिबास जे हमाम में न वेंदा हुया। मुंहिंजा दोस्तो हबीबन करीमन फरमायो त जॾहिं तव्हां माण्हुनि जे साम्हूं हुजो त पंहिंजा कपड़ा ढकियो पंहिंजी उघड़ ज़ाहिर न कयो। साहबन चयो या रसूल अल्लाह भला जे अकेला हुजूं केर बि ॾिसण वारो कोन्हे अकेला हुजूं जे कपड़ा बदन खां धार थी वञनि त पोइ उन जे बारे में छा था चओ। पाण फरमायूं जे माण्हुनि खां हया करे कपड़ा ढकींदा आहियो पर अल्लाह त वधीक हक़दार आहे जो रब खां हया कयो। जे माण्हुनि खां कपड़ा ढकियो था त रब जी
ज़ात जो हया कंदे पंजा कपड़ा न खोलींदा कयो उघड़ ज़ाहिर न कंदा कयो भला ॿियो को इंसान नाहे पर रब जी ज़ात त तव्हांखे ॾिसी रही आहे ॻाल्हि सम्झो था हाँ कोशिश कयो हमाम में वञो गुस्ल कयो त कपड़ा ढके ॿियो न त अंगोछो ॿधी गोड़ ढके पोइ गुस्ल कंदा कयो ऐं हमामनि जे अंदरि घणो करे जिन्नात ऐं शयातीन शरीर शैतान जेके आहिनि उहे हमामनि में गुस्ल खाननि में रहंदा आहिनि पोइ जेॾी महिल को बिना लिबास जे अंदरि दाख़िल थिए थो त पोइ उन्हनि खे जेके इहे शरारतूं हरकतूं थियनि थियूं जिन्नात जूं घणो करे सबबु इहो हूंदो ख़ासि करे औरतुनि खे औरतूं जॾहिं बग़ैर लिबास जे हमाम में वञनि थियूं पोइ उतां खां उहे शयातीन उन्हनि सां हरकत कनि था ऐं पोइ कॾहिं मथे में सूर कॾहिं पेट में सूर कॾहिं टंगुनि में सूर औरतुनि खे जेके अक्सर बीमारियूं थियनि थियूं इहे शरीर शैतान ऐं जिन्नात जो असरु हूंदो पर जेकॾहिं शरई तरीक़े मुताबिक़ इस्लामी हुक्म मुताबिक़ पंहिंजे बदन खे ढके सतर पोशी करे गुस्ल कयो वञे त अल्लाह तबारक व तआला जल शानू खे इन शरीर क़ौम को रब महफूज़ रखंदो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हया मर्दन के भी रखणो आ पर औरतुन के वधीक हक आ हया रखण जो औरतुन के अम्मा जी जल ओ मुझी अद्धी भेण पंजो मथो न उघाड़ो कर छो त औरत जा वार बि उघड़ में शामिल आहिनि मथे जा वार ज़ाहिर न कर जेकॾहिं तुंहिंजे अंदर में हया आहे त पंहिंजे मथे खे पंहिंजे रए सां हया जे पर्दे सां चादरी सां ढके हल औरत हयादार जो कम आ त कॾहिं बि पंहिंजो सीनो खोले न हलंदी आ पंहिंजे सीने जे मथां रओ वराए हलंदी आ हयादार औरत जो कम आ जो रस्ते जो विच वठी न हलंदी आ पर रस्ते जो किनारो वठी पासड़ो वठी हलंदी आ हयादार औरत जो कम आ जो अतर खुशबू अहिड़ी न लगाईंदी जंहिंजी खुशबू परे परे ताईं पखड़जंदी हुजे अहिड़ो अतर न लगाईंदी हयादार औरत अहिड़ो ज़ेवर न पाईंदी जंहिंजो वाॼो थिए पेरनि में घुंघरू ॿधी झनकार ॿधी पाज़ेब ॿधी रस्ते में हले थी उन घुनघुरुनि जी छंटकार ते माण्हू मुतवजे था थियनि हयादार औरत जो इहो कमु न आहे हयादार औरत बुरको ढके हलंदी पर सिधे कद वारी बि कुॿी थी गर्दन झुकाए हलंदी जीअं माण्हू सम्झनि त कुराड़ी थी वञे हज़रत पीर मिठा साईं फरमाईंदा त औरत खे खपे त पेरनि में बि जोराबा पाए पोइ घर खां निकिरे मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जे क़ुरान में ॿिनि न्याणियुनि जो ज़िक्र आहे ॿिनि न्याणियुनि जो सूरह क़सस जे अंदरि जेके हज़रत सैयदना शुएब अलैहिस्सलाम जूं न्याणियूं हुयूं हज़रत शुएब जे न्याणियुनि जो वाक़ियो अल्लाह ताला जल्ल शानो क़ुरान में बयान फरमायो फजाअतहु इहदाहुमा तमशी अला इस्तिहयाइन हजरत मूसा अलैहिस्सलाम परदेसी बणजी
मां ए मदियन वट जने पहुतो तो वे न्याणियों किनारे सां वेठियूं हुयूं उन बकरियुनि जो धणो उन्हनि खे पाणी पियारण जे लाइ आयूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम वाटड़ू परदेसी थी उन खूह तां हज़रत मूसा जो गुज़र थियो वलम्मा तवज्जह तिलका मदियन जरे वो मदियन दा रुख करे हलियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पो उन खूह तां चे पानी पीतई पानी पी ऐं हिकड़े वण जी छांव में हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेठो आ ॾिठई त माण्हू पाणी भरींदा हलंदा पिया वञनि पर ॿ न्याणियूं हुयूं जेके पर्देदार न्याणियूं पासड़ो वेठियूं हुजनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो समझी वियो त ही हयादार पर्देदार न्याणियूं आहिनि जेके माण्हुनि जे साम्हूं अचणु नथियूं चाहिनि वञी पुछा कयईं त तव्हां छो वेठियूं आहियो चवण लॻियूं त माण्हू मर्द खूह ते बीठा आहिनि असां न्याणियूं आहियूं जो असांजो अबो अखियुनि खां वॾो आहे असां पाणी पियारण जे लाइ आयूं माण्हुनि जी रश हटे त पोइ असां पाणी पियारींदियूंसीं पंहिंजे बकरियुनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त भला मां तव्हांखे तव्हांजे बकरियुनि खे पाणी पियारियां चई जे तूं एहसान कंदे त अल्लाह तोखे उन जो भलो बदिलो ॾींदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन न्याणियुनि जे बकरियुनि खे पाणी पियारियो आहे पोइ उहे न्याणियूं जेॾी महिल वापसि मोटी वियूं वञी पंहिंजे पीउ सां हज़रत शोएब अलैहिस्सलाम सां ॻाल्हि कयूं त बाबा साईं हिकिड़ो नौजवान हुयो जे अॼु असांजे बकरियुनि खे पाणी पियारियो आहे पर वॾे हया वारो हुयो वॾे अदब वारो हुयो गर्दन झुकियल हुयुसि जेॾी महिल ॻाल्हाई पिए असांजे हीणे हाल खे मजबूरी खे समझी वियो जेॾी महिल असां सां ॻाल्हाई त गर्दन हेठि झुकियल हुयुसि कंध मथे खणी असांखे न ॾिठई हाँ इहो आहे हया अल्लाह जे नबी हज़रत मूसा जो हया पो हज़रत शुएब चयोसि त हिकिड़ी न्याणी खे मोकिलियईं त हाणे वञ इन नौजवान खे वठी आ पो हिकिड़ी न्याणी हज़रत मूसा वटि आई फजाअत इहदाहुमा तमशी अला इस्तहया उहा हिकिड़ी न्याणी आई पर हले पई त हयादार बणजी हले पई कीअं पई हले जो रस्ते जो किनारो वठी गर्दन झुकाए पंहिंजो पाण खे पूरो बुरके में पंहिंजे पाण खे कपड़नि खे लिकाए करे पाण खे कपड़नि में लिकाए हयादार बणजी हली आहे उन न्याणी जे हलण ऐं हया वारे विखुन खणण जो ज़िक्र रब पंहिंजे क़ुरान में लिखी छॾियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के चई त मुंहिंजो बाबो तोखे घुरायो आहे मुंहिंजे अबे तोखे सॾियो आहे चवे थो त हलिया इन अबी यदूक लियजज़ियक अजर मा सक़ैत लना जेको तो असांजे बकरियुनि खे पाणी पियारियो आहे मुंहिंजो बाबो उन जी तोखे मज़ूरी ॾियण थो चाहे सुभान अल्लाह न्याणियूं पियूं चवनि वा अबू न शैख़ुन कबीर असांजो अबो तमामु वॾी उमिरि जो आहे वॾी जमार वारो आहे उन बाबे साईं तव्हांखे घुरायो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त ओ बीबी हाणे हीअं कर जो मां तुंहिंजे अॻियूं थो हलां तूं मुंहिंजे पुठियों हल छो त औरत अॻियों हलंदी त ज़रूर उन जे बदन ते भली कपड़नि में बुरके में ढकियल आहे पर उन जे कपड़नि ते नज़र पवंदी अल्लाह जे प्यारे हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो त मां अॻियों थो हलां तूं पुठियों हल जीअं मुंहिंजी तुंहिंजे बदन जे मथां निगाह न पवे
उहा रस्तो पोयों ॾसींदी पई हले, हाणे साॼे हल, हाणे खाॿे हल, हिन पासे असांजो घर आहे, उहा हले पुठियों पई रस्तो हज़रत मूसा खे ॾसींदी पई हले, मूसा कलीमुल्लाह अॻियों पियो हले। हा ओ मुस्लमान कुझु पंहिंजे अखियुनि खे बि ॾिस। हा अमड़ियूं भेनरूं, कुझु तव्हां पंहिंजे हाल खे बि ॾिसो। हयादार मर्द जो कम छा है, हयादार औरत जो कम छा है। मुझा दोस्तों, हजरत मूसा कलीमुल्लाह किया पराई अन्याणी खां हजरत मूसा अलैहिस्सलाम किया हया वारी चाल हलियो। कुरान में रब यो लिखी करे उम्मत मुहम्मदी के सबक सेखारियो त हीअं परायन न्याणियुनि जो हया कबो आहे। वदा अखि के बुरो न बना, बेहयाई वारियूं नज़रूं न कर। जे दुनिया नथी ॾिसे पर रब त तोखे ॾिसे थो। पर हाणे हे मर्ज़ जेको लॻो आहे मुस्लमाननि खे, वरी मोबाइल जो, हाँ वड़ी बीमारी है, वडो मर्ज लगो है। कई इज्जत वारन घरन जे अंदर खाट लगी विया। ओ अदा, ओ मुझी अदी, ओ मुझा भा, ओ मुझी भेण, बराबर मोबाइल या अल्लाह ताला मोबाइल हिकिड़ो ज़रियो बनाए ॾिनो आहे इत्तिसाल जो, ॻाल्हाइण जो, हाल अहवाल वठण जो। पर उन जो मक़सद इहो न आहे त उनखे तव्हां बेहयाई में इस्तेमाल कयो। इन मोबाइल खे हयादार उहो आहे जेको हया वारे तरह सां इस्तेमाल करे। अॼु तव्हां वाइदो कयो आहे न त हयादार थी गुज़ारींदा। हाँ हयादार जो कम इहो त कोन्हे, हयादार जो कम इहो त कोन्हे जीअं पंहिंजो परावन औरतुनि सां वेठो कचहरी करी। हाँ ईअं करे त ग़ज़ाल घर मोकिली छॾेसि। रेस जी ॻाल्हि सची आहे। चए थो पहिरीं त पंहिंजे घर वारियुनि खां वठजनि न मोबाइलूं। सम्झो था मुंहिंजा दोस्तो, वरी इहे परायन औरतुनि सां कचहरियूं कनि, मायूं परावन मर्दनि सां गुफ़्तगू कनि, वरी इन्हनि में तस्वीरूं रखियूं वेठा आहिनि, फिल्मूं रखियूं वेठा आहिनि। अलाए छा जो छा खरेपत लॻी पई आहे। ओ मुस्लमान, जे तूं हयादार आहीं त इहे खुराफात छॾ। जेकॾहिं तूं मुंहिंजो मुरीद आहीं सचो त पोइ ये जेके नंबर थे न फालतू ये डिलीट कर। ये नंबर डिलीट कर ऐं ये राबता ट्रोड़। राबतो रखी तो मदीने वारे साईं सा दिल जो राबतो। हाँ सुभान अल्लाह। दिल वारी मोबाइल जेका है ना, दिल वारी मोबाइल अस्सलात वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह जी घंटी लगाए तो यो तो जो आवाज गुंबदे खदरा में पहुंची भी। हाँ लऊं तही सी लाए जे लऊं लगे लाल थी, बेसी लऊं मलाए मता कस लगी कारो थी। लऊं लाई तो मदीने वारे साईं सा लाए, लऊं लाई मोहब्बत रखी तो पंजे मुर्शिद कामिल सा रख। हाँ हाँ हींअर नमाज़ पे पढ़ी सींदे मोबाइलूं पे वगियूं। भली इहा त महिरबानी कयो जो मस्जिद में अचो तो मोबाइल तो बंदि कयो न। हिकिड़ो त पंहिंजे मोबाइल जूं जेके घंटियूं अथव न, उन्हनि घंटियुनि में ॻाइण वॼाइण सुरूद वारी का बि घंटी न रखो। अमल कंदव, अमल कंदव। ॻाइण वॼाइण ये गाना खत्म कयो। ॿियो वरी रखनि था उन में नातूं, कुरान जूं आयतूं, बांगूं, को हलियूं बांगूं। हमरा काकूस में वेठो आहे मोबाइल खीसे में, उते जो घंटी आई तो वो सही कुरान जी आयत काकूस में पे पढ़जे। यो हया वारा ईअं कंदा आहिनि छा? हया ईअं सेखारे थो? वरी से उहो ॻाइण वॼाइण जी घंटी लॻल आहे,
मस्जिद में बीठो आ शुरू थी शमन मीराली जो राग। अल्लाह जे घर में निमाज पढ़ंदे हाँ से बंद भी किए करे निमाज में बीठो हाँ या पई भली घंटी वजे और परियों भी निभागो एड़ो को लगो नथो खणे बेचारो मजबूर या निमाज में या को मशगूल भला हींअर न कहीं तो 5 मिनट तरसी खणी सब्र करे पो ॻाल्हायां न हिकड़ी छुट्टी तो वरी बी खां टी खां चौथी या भी बेहयाई आ। हिकड़ो भेरो घंटी न खयई तो माना वेचारो मजबूर आ छॾे ॾियोसि 5 मिनट 10 मिनट 15 मिनट मता निमाज़ पढ़ंदो हुजे अचे जो शुरू कंदा मूंखे भी तंग कंदा है। हिकड़ो तो आहे खुदा जो बानो अल्लाह उनके खुश करे ॾाढो दिल दुआऊं ॾींदी अथसि जेॾी महिल मां वेंदुसि तकरीर ते ओॾी महिल मिस कॉल हणंदो जेॾी महिल को लिखंदुसि वेही ओॾी महिल मिस कॉल वरी मां ॻाल्हायां सभु बंदि करे छॾी। हाँ मां हुनखे लथो आहियां मज़ाक जे लाइ आहे बि सराईंदो मां मुरीद आहियां तुंहिंजो मुंहिंजो तूं मुरीद न थी हा त सुठो हुयो। केॾी महिल माण्हू लिखे थो वेठो केॾी महिल निमाज़ में आ केॾी महिल पंहिंजे विर्द वज़ीफ़े में आ केॾी महिल कहिड़े हाल में आ ओॾी महिल से हण हणा मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां जॾहिं को मसइलो पुछणो आहे का दुआ घुराइणी आहे बेशक ॻाल्हायो मां तव्हांजो ख़ादिम आहियां हरू भरू फोनूं करे मूंखे तंग न कंदा के। हिकिड़ो वरी पियो चएसि मिस कॉल त क़ुरान में लिखियल आहे न मिस कॉल क़ुरान में लिखियल मुझे किथे आहे क़ुरान में मिस कॉल चए हो कोन्हे मिस कॉल ज़र्रतिन ख़ैरिय्यह अड़ा खुदा जा बाना मुझा दोस्तों तो ये मिस कॉलूं न दियो कंहिंखे असियत पहुचाइण कंहिंखे ईज़ा पहुचाइणो आहे कंहिंजे खिलवत में खलल विझणो आहे मुझा दोस्तों जॾहिं का ज़रूरी ॻाल्हि करणी आहे बेशक माण्हू करे ये फोन हिन दौर में अल्लाह जी नेमत आहे रब जी नेमत आहे उन नेमत खे ज़हमत न बणायो नेमत खे पंहिंजे लाइ अज़ाब जो ज़रियो न बणायो। ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां निमाज़ में बीठा आहियो तव्हांखे हक़ त ईअं आहे त मस्जिद में अचण खां अॻु में तव्हां पंहिंजी मोबाइल बंदि करे छॾियो मस्जिद में बंदि हुजे भला जेकॾहिं विसरी वई इंसान वेसर जो पुतलो आहे जे वेसर थी वई ऐं निमाज़ में शुरू थी वियो जे वॼण लॻी आहे त हाणे तव्हांखे ख़बर आहे न त कहिड़े बटण सां रिंग बंदि थींदी आहे खीसे में हथ विझी उन बटण खे हणोसि इन सां तव्हांजी निमाज़ कोन भॼंदी या मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां। निमाज़ पढ़ंदे में जेकॾहिं घंटी वॼी पई आहे त पोइ खीसे में हथड़ो हणी ऐं उन बटण खे बंदि कयोसि वरी जे परियों नथो मुड़े बेहया वरी हणे त वरी बंदि कयोसि ॻाल्हि सम्झव इन सां जो हीअं जो वॼंदी न पई तव्हांजी निमाज़ बि खलल पवंदो ऐं जेके बीठा आहिनि जेसीं ताईं आवाज़ वेंदो उन्हनि ॿियनि निमाज़ुनि जी निमाज़ बि ख़राब थींदी ॻाल्हि सम्झो अमल कंदो। अम्मा साईं जो पंहिंजे रहाइश जो हुजरो हुजूर जन जी मज़ार ठही त हीअं कई जो विच में पार्टीशन ॾिनई हिकिड़े पासे ॾो मज़ार ॿिए पासे ॾो अम्मा जी रहाइश पहुचे थी त मां हुजूर जे मज़ार वारे हिसे ॾे बि ईंदी वेंदी हुयसि जीअं घर में रहंदी हुयसि चवंदी हुयसि त हीउ मुंहिंजो वर्रो आहे मुंहिंजो घोटु आहे उन जी मज़ार आहे। वरी जेॾीमहिल मुंहिंजे बाबे अबू बकर जी क़बर बणी अम्मा फरमाए थी त ईअं ई नॉर्मल कपड़नि में ईंदी हुयसि तो चवंदी हुयसि हिकिड़ो मुंहिंजो वर्रो आहे ॿियो मुंहिंजो अबो साईं आहे। फलम्मा दुफिन उमर माहुम फवल्लाहि मा दखलतु इल्ला व अना मशदूदतन अलैया सियाबी हया मिन उमर। अमा साईं जी फरमाए मूंखे कसम अल्लाह जी ज़ात जो त जॾहिं उमर दफन थियो जॾहिं उमर फारूक जी क़बर उन हुजरे में थी त हाणे उमर खां मूंखे हया वेंदो हो
हुयसि बराबर हिकिड़ो त अबो आ ॿियो मुंहिंजो वरो आ पर उमर भी इते इन्हनि सां गॾु आ इन जे करे मां पर्दो ढके पोइ उन हुजरे जे हिस्से में ईंदी हुयसि मज़ारुनि जे अॻियां बि उमर जे क़ब्र खां भी हया कंदी हुयसि ओ मुझी अदी ओ मुझी भेण तू जो कलंदर जे मज़ार ते न पर्दो आ न सतुरा मुंह खोले जो बुजुर्गन जे मज़ार ते थी वनी तो के कंहिं इजाजत ॾिनी आ ओ मुझी अदी तो के भिटाई जे कब्र ते इए वञण जी इजाजत कंहिं ॾिनी आ तुझी मुझी अम्मा आयशा सिद्दीका साईं त फरमाए थी मां जॾहिं वेंदी हुयसि त उमर धारियो मर्द आ उन जे करे मां उन खां हया करे अल्लाह जो कसम फवल्लाहि मां दखलतु कॾहिं बि मां दाख़िल न थियसि बग़ैर पर्दे जे अल्लाह जो कसम कॾहिं बि हुजरे जे उन हिस्से में न वियसि छो त उमर इते दफन थियो आ उमर जे क़ब्र खां भी मुखे हया अची वेंदो हुयो हाणे सी दरगाहुनि ते वञी ॾिसो न बस भरजी थी अचे कराची खां त हिकिड़ो मर्द आ त बाक़ी 49 मायूं ऐं मज़ारुनि ते वरी ईअं थियूं अचनि जीअं के शादीअ ते वञिबो आहे हार सिंगार मेकअप करे पोइ थियूं अचनि अरे कब्र ते अचण मज़ार ते अचण इबरत जी जाइ आ सबक पिराइणो आ या भला जे अहले दिल आही तो फैज़ हासिल करणो आ वली जे कब्र ते अची फैज़ रूहानियत हासिल कबी आ उते हुस्न जी नुमाइश करण या उते हार सिंगार करण मेकअप करण जी कहिड़ी ज़रूरत आहे उते वञण जी ओ मुझी अदी ओ मुझी भेण अल्लाह जो खौफ रख हयादार बणजी वञ छो त हया वारियूं औरतूं क़यामत जे ॾियारे सैयदा फातिमत ज़हरा सां गॾिजी जन्नत में वेंदियूं हा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बुधो बुधो ॻाल्हियूं समझ में अचनि थियूं न पंहिंजी तबीयत में हया पैदा कयो पंहिंजे कौल में हया पैदा कयो हाँ हयादार माण्हू कॾहिं घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो हयादार माण्हू कंहिंखे गार न ॾींदो हयादार माण्हू कंहिं ते लानत न कंदो हाँ इहो हया वा जो बरसरे मेंबर हुनखे गार ॾिए हुनखे घटि वधि ॻाल्हायो हया हाँ ओ मुंहिंजा पिरी प्यारा हयादार माण्हू जी ज़बान में हया ज़ाहिर थींदो उन जे अखियुनि मां हया ज़ाहिर थींदो उन जे लिबास मां हया ज़ाहिर थींदो उन जे हलण मां हया ज़ाहिर थींदो ॻाल्हि सम्झो था हया जो मुख़्तलिफ़ सूरतूं तव्हांखे ॿुधायां अल्लाह जी मखलूक ते हया कयो को जानवर जीत ॾिसो न उनखे ॼाणी वाणी न लताड़ियो को पखी को झिरकड़ी का रड़ियूं दाहूं थी करे त तव्हां रुकिजी वञो ये छो थी रोए छो थी दाहूं करे को बचड़ो किरियल ॾिसो हया इनखे सॾिबो आहे उन बचड़े खे खणी मथे कयो मथां ॿिली खाई वञेसि ॿारड़ा केलनि था हिकिड़े नंढड़े पखीअड़े खे ॿारड़नि को छॾाए ईअं न त वरी ॿारनि खे ॿ टे थपड़ूं वाहे कढो न प्यार सां उन्हनि खे छॾाए मथे रखो जीअं इन परिंदे जी जान बची पवे ॿिलीअ जे मथां रहम कयो किविल जे मथां हया कयो अल्लाह जी मखलूक जे मथां पखीअड़ा जीत जणिया उन्हनि जे मथां हया कयो कमज़ोर माण्हू हीणा माण्हू बीमार माण्हू उन्हनि जे मथां हया कयो हाँ
बनी इसराइलन जी हिकिड़ी औरत हुई, हदीस पाक में आ त बिल्लीअ खे कमरे में बंद करे छॾी, न मानी ॾिनईसि न को पाणी ॾिनईसि, बिल्ली वेचारी अंदर पीपट करे करे म्याऊ म्याऊ करे मरी वई। जेॾीमहिल बिल्ली मुई, उन बिल्लीअ जे केस में अल्लाह ताला उन औरत खे जहन्नम जी बाहि में उछलाए। हाँ, हिकिड़ी बनी इसराइलन जी बदपेशा औरत हुई जंहिं कुत्ते जे मथां रहम कयो। कुत्तो उञारो हो, ज़बान ॿाहिरि निकिरी आयसि, हंपे पियो, रड़ियूं पियो करे, उन माई खे रहम अची वियो। हीअं कयईं जो उन कुतरे खे पाणी पियारी, उन जो सिर बची पियो। अल्लाह ताला जल शानु उन बद किरदार औरत खे उन कुत्ते ते हया करण जे सबबु रब उनखे जन्नत में दाख़िल करे। ॻाल्हि सम्झो था? हाँ, भला जे हया न आहे त पोइ जीअं वणे तीअं कयो। हया हूंदो आहे त पोइ सभु ॻाल्हि हूंदी आहे। जे हया न आहे त पोइ भली माण्हुनि जे साम्हूं जीअं वेठो करे, जीअं वेठो करे, उनखे केरु रोकींदो? हाँ, पोइ मुंहिंजा दोस्तो, तव्हां फ़क़ीर अॼु हिन महफ़िल में वाइदो कयो त इंशाअल्लाह असां अॼु खां वठी हया वारा थींदासीं। ऐं इहो जेको कुझु मूं तव्हांजे साम्हूं अॼु बयानु कयो, इन किताब तालीम व तरबियत मंझां, इहो किताब तालीम व तरबियत, इहो जेको कुझु बयानु थी वियो जे विसरी वञेव त इन किताब में लिखियलु अथव। इहो किताब वठो, पढ़ो ऐं पंहिंजे घर वारनि खे बि पढ़ी ॿुधायो, पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि खे पढ़ी ॿुधायो। मुंहिंजा दोस्तो, ही तव्हांजे लाइ हे तरबियत जो हिकिड़ो पंहिंजो खज़ानो आहे तव्हांजे लाइ। ॻाल्हि सम्झव? इहो सिर्फ़ु मूं हिकिड़ो उसूल बयानु कयो तव्हांजे अॻियां। मूं त सोचियो त घणा उसूल बयानु कंदो, पर हिकिड़े में ई राति लड़ी वई। हाँ, ॿियो न बयानु कयो न। बसि भला इन हिकिड़े ते अमल कयो, सम्झो था? ऐं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त इहो तव्हां हिकिड़ो उसूल पूरी ज़िंदगी में तव्हांजे अखियुनि अॻियां पियो फिरंदो चौधारी। हिकिड़ो उसूल जेकॾहिं इन खे सम्झी वियो, इन ते अमल कयुव त इंशा अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत जा 8 दर रब खोले छॾींदो। अल्लाह ताला जल शानो शाला असां सभिनी खे हया वारो बनाए। अल्लाह तबारक व ताला जल शानो शाला असां सभिनी खे मदीने वारे साईं जे ॾसियल रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब करीम मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल ईमान व ज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना व कर्रिह इलैना अल कुफ्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिकस सालिहीन अल मुख़लिसीन अल मुत्तक़ीन। अल्लाहुम्मा जअलना मिनल लज़ीना ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी। या अल्लाह असां खे हया वारो बना। असांजे ज़िंदगी जे हर मामले में असां खे हया नसीब कर। पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। या अल्लाह असांजे जे ॻाल्हियूं ॿुधियूं अथऊं उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबी।